नाज़रीन वहाँ के अहम ख़बर ॾींदा हलूं त दरिया ख़ान मरी में बिजली जो करंट लॻण सबबि 7 वरियनि जी मासूम नींगरी फ़ौत थी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर कादिर बख़्श लाशारी मूजिबि ॻोठ मोरल माछी में नेक मोहम्मद सोलंगी जी 7 वरियनि जी मासूम नींगरी अलीशा सोलंगी बिजली जो करंट लॻण सबबि फ़ौत थी वई। वारिस नींगरी के मक़ामी डॉक्टर वटि खणी विया जिते डॉक्टर संदसि फ़ौत थियण जी तस्दीक़ कई। लाश घर पहुचण ते संदसि घर में कोहराम मची वियो। नाज़रीन अव्हां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त ॻोठ मोरल माछी में नेक मोहम्मद सोलंगी जी 7 वरियनि जी मासूम नींगरी अलीशा सोलंगी बिजली जो करंट लॻण सबबि फ़ौत थी वई। वारिस नींगरी के मक़ामी डॉक्टर वटि खणी विया जिते डॉक्टर संदसि फ़ौत थियण जी तस्दीक़ कई। लाश घर पहुचण ते संदसि घर में कोहराम मची वियो। नाज़रीन अव्हां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त नाज़रीन वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।